नासिर रिपोर्ट हमारी टी तेमा क्या गदासी अगुड़े चीफ जस्टिस साकिब निसार मुबैना ऑडियो की जांच लाइ कमीशन जोड़ने वाली दरख्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी जारी है। वहां की हिदायत इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अतरमिनुल्लाह केस की ॿुधणी करे रहियो आहे। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस सवाल कयो आहे ॿुधाए वञे त ॼाणियल दरख्वास्त ॿुधणीअ जोगी कीअं आहे। आगाह कई पिया वाखे अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी मुबैना ऑडियो की जांच लाइ कमीशन जोड़ण वाली दरख्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी जारी है। अवां की हिदायत इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अतरमिनुल्लाह केस की ॿुधणी करे रहियो आहे। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस सवाल कयो आहे त ॿुधाए वञे त ॼाणियल दरख्वास्त ॿुधण जोगी कीअं आहे। Right.